पीटीआई चेयरमैन बेएतमादी रिथ दौरान आसिफ ज़रदारी सां राब्तनि जी तरदीद करे छॾी। आसिफ ज़रदारी ऐं मलिक रियाज़ विच में थियल ॻाल्हि ॿोल खां बि लातालुकी ज़ाहिर। इमरान ख़ान चयो आहे त क़ौमी असेंबली मां इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं आहिनि। तस्दीक़ लाइ वञण जी ज़रूरत नाहे। लॉन्ग मार्च कंहिं डील तहत ख़त्म नाहे कयो। मार्च ख़त्म न कया हा त रतो छाण थिए हा। अमेरिका, रूस ऐं चीन सां लाॻापा पाकिस्तान जे मफ़ाद में आहिनि। हुकूमत दौरान इसराइल खे तस्लीम करण बाबति वॾो दबाव हुओ। इमरान अदलिया में साकिब निसार ऐं इस्टेब्लिशमेंट में बंद पियल नंबर ॻोल्हे रहियो आहे। इन ख़िलाफ़ जूं ॻाल्हियूं कंदड़ गिरफ़्तारी जे डप खां पेशावर में लिकी वेठो आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त महमूद खान जहिड़ो बयान सिंध या पंजाब जो वॾो वज़ीर ॾिए हा त छा अवां ख़ामोश हुजो हा। दहशतगर्द बि पाकिस्तान ते हथियारनि सां हमलो कंदा हुयासीं। इमरान साॻियो कमु करे रहियो आहे। ॿिन्ही में कहिड़ो फ़र्क़ु रहियो। अदलिया खे दरख़्वास्त आहे त इमरान जे इंतशार वारी सियासत जो हिसो न बणिजे। मुल्तान मां कराची ईंदड़ औरत सां ट्रेन में इज्तिमाही ॾाढाई कंदड़ रेलवे मुलाज़िम गिरफ़्तार। आईजी रेलवे फैसल शाखिर चयो आहे त जवाबदारनि शुरूआती जांच दौरान टिन्ही जवाबदारनि ट्रेन में औरत सां ज़्यादती करण जो एतराफ़ कयो आहे। मामले जी वधीक जांच जारी आहे। सिंध में पाणी जी खोड़ ख़िलाफ़ फिशर फोक जे सॾ जे हैदराबाद में शहबाज बिल्डिंग खां रेडियो चौक ताईं पैदल मार्च सिकंदर सिंधु दरिया ऐं कोटली डाउन स्ट्रीम में पाणी छॾण जो मुतालबो। अॻवाननि चयो सिंध खे हिसे जो पाणी ॾेई ज़राअत ऐं डेल्टा खे बचायो वञे। ऐं सकरन वेझो क़ौमी शहर ते ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर। माउ ऐं पुट फौत, हिकु ॼणो ज़ख़्मी। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।